NA214 PS40 जे शहर नवाब अली मोहम्मद ऐं आसपास जा ॻोठ बुनियादी सहूलियतुनि खां महरूम, न रोड, न गैस, न ड्रेनेज सिस्टम, किथे वरी पीअण जे पाणी में सिखियो ज़ाहिर थियण करे रहवासी पाणी लाइ परेशान। ईंदड़ बलदियाती या आम इलेक्शन में अवाम पंहिंजे दर्दनि जे दरमान लाइ कंहिंखे वोट ॾेई कामयाब कंदी। वधीक तफ़सील ॾिसूं था यूसुफ रिंच जी हिन रिपोर्ट में। नाज़रीन, PS40 NA214 जे शहर नवाब अली मोहम्मद बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। शहर जे गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल में बिजली 10 सालनि खां न लॻण जे करे शागिर्द सख़्त परेशान आहिनि। जॾहिं त उन भरिसां ॻोठ गौस मोहम्मद शाह में पीअण जे पाणी में सिंकियो ज़ाहिर थियण जे करे प्रवासी पीअण जे पाणी लाइ बि सख़्त परेशान आहिनि। जॾहिं त ॻोठ लालबख्श ब्रोही जे प्राइमरी, गर्ल्स ऐं बॉयज़ स्कूल जी बिल्डिंग न हुजण जे करे ॿार खुले आसमान हेठि तालीम हासिल करण ते मजबूर आहिनि ऐं ॻोठाणा बि सरापा एहतिजाज बणियल आहिनि। नवाब अली जे बाग़ी बिरादरीन खे बुनियादी सहूलियतूं न मिलण जे ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां सरापा एहतिजाज नज़र ईंदा आहिनि। माना लाइट ना है, रात डी से केड़ा ना सफा माना परेशान माना बिजली दावट कोने, लाइट सावट ना है। ओॾां ॻोठ ख़ुदाबख्श बरोही में बुनियादी सहूलियतूं न हुजण जे करे बि सरापा एहतिजाज नज़र ईंदा आहिनि। नवाब अली भरिसां ॻोठ फोटो खान ज़रदारी में लाशारी, ब्रोही, ज़रदारी बिरादरी बुनियादी सहूलियतूं न मिलण जे करे सरापा एहतिजाज नज़र ईंदा आहिनि। ॾिसणो इहो आहे NA214 PS40 जी अवाम ईंदड़ इलेक्शन में कंहिंखे वोट ॾेई पंहिंजे दर्दनि जो दरमान करे ईंदड़ चूंडियल नुमाइंदनि खां पंहिंजे मसइलनि जो हल कराए सघिजे थी। कैमरामैन अहमद रिंज़ा गॾु न्यूज़ रिपोर्टर